भारतीय अदाकारा सोनम बाजवा इंकशाफ कयो आहे त अणवणंदड़ मंज़रनि जे करे हुन बॉलीवुड फिल्म में कम करण खां इनकार कयो हो। हिकु इंटरव्यू में हुन एतिराफ़ कयो त खेसि हिकु बॉलीवुड फिल्म जी आछ कई वई जंहिंमें गैर अख़लाक़ी मंज़र हुआ त हुन फिल्म खां इनकार कयो छो त अदाकारा खे पंहिंजे पंजाबी मदाहनि जी गिणती हुई त उन्हनि जो रद्द अमल कीअं हुजे हा। हुन ॿुधायो त संदसि ख़्याल में गैर अख़लाक़ी मंज़रनि जे करे अदाकारा जी फैमिली ऐं संदसि मदाहनि खे मायूसी थींदी। हुन चयो त हाणे पंजाबी फिल्म जे नाज़रीन जो ज़ाइको बि तब्दील थी रहियो आहे ऐं हिते फिल्मुनि में मुख़्तलिफ़ तजुर्बा कया पिया वञनि। सोनम बाजवा 2013 में पंजाबी फिल्म बेस्ट ऑफ लुक सां पंहिंजे शोबिस कैरियर जी शुरूआत कई हुई ऐं खेसि इंडस्ट्री में 10 साल गुज़री चुका आहिनि। हिन खां अॻु हिकु इंटरव्यू में सोनम बाजवा ॿुधायो हो त फिल्म इंडस्ट्री में जॾहिं खेसि नज़रअंदाज़ कयो वियो ऐं वॾियुनि ऐं कामयाब सेलिब्रिटीज़ खे अहमियत ॾिनी वई त खेसि को फ़र्क़ु न पियो छो त हूअ पंहिंजी ज़िंदगी में ख़राब रवैयनि जो शिकार रही चुकी आहे। पंजाबी, तेलुगु ऐं तामिल फिल्मुनि में कम कंदड़ अदाकारा सोनम बाजवा चयो त नंढपण में संदसि चेहरे जे रंग जे बुनियाद ते खेसि हिरासां कयो वेंदो हो छो त पंजाबी हुजण करे हू एतिरी भूरी न हुई। सोनम मूजिब हिकिड़ा माइट हुआ जेके घर में न अचण ॾींदा हुआ, वॾा हूंदा हुआ त कॾहिं कॾहिं वेंदी हुयसि पर बाद में कैरियर में कामयाब थियसि त पोइ रोज़ रोज़ दावत ॾींदा हुआ पर बदकिस्मती सां मुंहिंजो उन्हनि सां अहिड़ो वास्तो न रहियो हो न ई हुननि लाइ इज़त बची हुई जो मां वटनि वञा हा। हुन चयो त बसि इहा ई ज़िंदगी आहे, हर को कामयाब माण्हुनि जी इज़त कंदो आहे। मुआशरे में बि ऐं इंडस्ट्री में बि बहितर रुगो इहो ई आहे पाण खे अहिड़नि माण्हुनि जो बणजण खां बचाइजे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.bk